हाँ हेरिया वो सूट पेंट वाला केरा वा ये घर में हलियो मां रेसपूजट खान न तो सुञाणे छा तूं रेसपूजट खान नालो आहे मुंहिंजो रेसपूजट खान पूजी वणंदो आहे हाँ मसलो इहो असांजो गॾनि जो वाड़ो हो त नंढड़ा हिता खोता मां बि नंढो हूंदो न टूटी वणंदा त मां बि गॾनि खे टूटी वणंदो त मुंहिंजो ॾाढो हूंदो असांजो मर्याद हुन नालो रखियो पूजट खान अच्छा उन ॾींहुं खोटी पूजट हाणे पूजट नालो आहे मुंहिंजो अल्लाह साहब जो दोस्त हाल है के असन तो साईं वेयो वाला विया मां कीअं मां संग वठण आयो आहियां कोई इश्तिहार त पढ़ियो आहे अख़बार में हाणे जल्दी को संग ॾियो मुंहिंजे चाह ठरी वेंदो होटल ते रखी चाय ते शोरूम खोलियो आहे साईं केर आयो ये तकड़े में आया मुंह खणी करे बस संग ॾियो छोकरी ॾियो छा आहे यार अरे चरियो आहे को साधु आहे तोखे 50 दफ़ो ॿुधायो आहे रेस पूजट खान मां तव्हां ॾे बाबा संग वठण आयो आहियां जेको अख़बार में इश्तिहार ॾिनो आहे तव्हां यार एॾो जल्दी इश्तिहार बि ॾेई आयो साहब तव्हां अची वियो पोइ चरिया छो थी आयो जॾहिं इश्तिहार ॾियो संग ॾियो पंहिंजा पैसा वठो तव्हांखे छा आहे चङो तव्हां हिते वियो त मां बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हा ओ भाई साहब खे मोकिलियांव थो मां उबा खे भाउ ॾे तूं छोकिरी मोकिल त मां ॻाल्हायां मां पाण सां ॻाल्हायां पोइ सेटिंग कयां काॾे वियो साईं तव्हां ज़ाहिर हुनजे वालिद साहब सां ॻाल्हाईंदव न वो कोयले नुमा इंसान हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तूं कारी ने तूं छोकिरी खे मोकिल त मां डायरेक्ट हुन सां ॻाल्हायां तूं ठहियल आहे तोसां तूं पैसा वठ असांजो वरी नेका कराइजो छा आहे लॻे थो अॼु हे बोताल ज़िले लेवल ते बेस्तो थींदो बाबा मसइलो इहो ॿियो को अहिड़ो कमकार कोन्हे बसि इहो असांजो रोबी लाभारो आहे अधे खे चवां ॿियो इहो महिमान ठाहींदो मानी करिणो आहे हुनखे 50-60 का मेहूं हुननि जो गाह कुतर करणु ॿियो कुझु कमु कोन्हे छोकिरी सुखी रहंदो भाउ भलो तव्हां भला ठीकु आहे हिते वियो त मां छोकिरीअ हुनजे पीउ खे ॿिन्ही खे गॾु थो मोकिलियां सही आहे पीउ खे भाउ छोकिरी मोकिल यार छा सम्झो आहे तूं मूंखे छोकिरी मोकिलियां पंहिंजा पैसा वठ न तूं मां निकाह करे मोटा ॾेई वेंदो मां ॿियो छा मां हिते 50 मुला वेठो आहे तूं हुनखे चवां थो निकाह पढ़ंदो मां छोकिरीअ खे ऐं हुनजे पीउ खे जे इहो रिश्ते इश्तिहार ॾिनो आहे उन्हनि खे वठी थो वञा यार वरी चयो पीउ खे वठी थो अचां हे पीउ इहो हे पीउ घटि मूंखे रिछ वधीक लॻो मां तकड़ में हले ये गैर माना अफराद मुझे घर में केरा बाबा माशाअल्लाह हेड़ियूं शयूं घर में रखो था पोइ बि बुख न मरो असां आयूं चङा भला रईस खानदान शयूं बि चङियूं धारींदा आहियूं तो वांगुरु होलसेलर न आहियूं बाबा बस हाणे हिकिड़ो ॻाल्हि ॿुध मसइलो इहो आहे जो बाबा हक़ीक़त इहा मां सोचे तूं आयो त बाबा लख रुपया तोखे न्याणी जो ॾींदुमि पर हिन जा तोखे 3 लख रुपया ॾियां थो हल हे वारी धीउ जेको आहे धीउ वारी हेॾे करे थो ॻोल्हे हे बाक़ी छा आहे अरे मुंहिंजी धीअ न आहे बादशाह माण्हू आजा मुंहिंजे सामान ते छोर पर उधारो थो वञे बादशाह असां हे मिलाद पाण साथी वठो अञा किथे न हे वरी धीअ सम्झी वेठो आहे चरियो आहे न बाबा मरण कंधारी ते पियो मां तुंहिंजो छा कमु आहे अहिड़ा शयूं ज़्यान कबाल छा हे के कंधारनि खे ॾे के वॾेरनि खे ॾे असांखे असां पाण हिन खे पालींदासीं अरे तूं छा पालींदे हा तूं वछ वठण आयो आजा हिकिड़ी ॻाल्हि साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो भाया हीअं टकराइजे न मतिलबु ट्रक सां ट्रैक्टर जो टकर थिए हिकिड़ो मिंट हेॾे लाइ तूं सही ॾेई हल ठीकु आहे सही आहे तोॾा सही अथसि हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध न तूं पढ़ाई अलाए कंहिंजी थी आहे तूं मुंहिंजी कीअं शनाख्ती कार्ड में थो लिखाराई बाबा ॿिए जी थी त तूं कब्ज़ो छो थो करे न त मां पाण रजिस्ट्रेशन कराए चकर में आहियां
हिकिड़ी ॻाल्हि ॿुधे चया माण्हू आहिनि, तूं हिननि खे छॾ, तूं मूंसां हली वञ। तूं जंहिंजो बि धीउ आहे असां हुन सां बि ॻाल्हाईंदासीं, असांजी वॾी कोच आहे। तूं त पाणे में रहण जहिड़ो बि न आहियां। मां तो चवां हलियो वञे न त हिते सोफ़े सां ॿधी छॾींदोमांइ। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, बसि मां निकाह करे 5 मिंटनि जो निकाह आहे, बसि ॿियो छा आहे? अरे मुंहिंजी धीअ न आहे बाबा इश्तिहार पंहिंजे धीअ जो ॾिनो आहे यार। बसि मूंखे हिन सां करिणो जंहिंजी धीउ हुजे। तूं पंहिंजा पैसा वठ बाबा, ॿियो अरे छा? चाचा पैसा न वठां यार, चाचा पैसा वठां। न हेॾे मोतबर थी तकड़ में जज़्बाती थी करे इश्तिहार ते ॾियो था, पोइ माण्हुनि खे रोलाए था, संग नथा ॾियो, हिकु ॾेखाए ॿियो था ॾियो। मूंखे वठिणो आहे, इहो वठिणो आहे, ॿियो न वठ। अरे चाची, ओ चाची, अरे विच में त हिकिड़ी ॻाल्हि ॿुध जानी, हिकिड़ो मसइलो इहो आहे जो ही चरिया अथई तूं मूंसां गॾु हल, मां ट्रैक्टर तुंहिंजे नाले कंदुमि, ॿनी तुंहिंजे नाले कंदुमि। असांजा वॾा बि इहे तबाह थी विया। अञा जो इश्तिहार इन जे विच में को करे करे विच में को इन वाला सच आया। भाई साहब ये वॾो इज़तदार माण्हू आहे, मोतबर रईस भोतार पूजट खान आहे। बिल्कुलु ॾिसो ख़बर आहे हुनखे। हुनजी इज़त कयो तव्हां, ख़बरदार जो हुनजे पटके में हथ विधो अथव। ख़बरदार छा आहे? न करूं तुंहिंजी इज़त छो न कंदे इज़त? हाणे ते पटे में हथ विधो मत हल छा करे हल दे हल मरऊं त मरऊं पर कंदासीं हल 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 पुट कारो आहे, पटके में हथ विधो थी, हाणे ख़बर पवंदो तुंहिंजो। अरे केरा तूं करे थी, मां 4 जा 5 लख बि भरे ॾींदुमि हल हल। रईस साईं, रईस भोतार जो पटको लथो आहे त बची ख़ैर आहे, पर जेकॾहिं हिन जो चश्मो तव्हां लाथो न सुठो न थींदो। ख़बरदार जो मुंहिंजे चश्मे में हथ लाथो अथई। अरे खबरदार जो मत हल लातो मां अरे तयार भनी बि करे हल हल अरे जाई चरियो आहे छा? साईं रईस पूजट खान आहे तव्हां भोतार साहब साईं। अरे लोके जेके ॿुधाए चरिया त असांजा बचा थी हाणे वरी बचा। ओ भाई साहब न कयो, ॾिसो न कयो। हिंदू मां चयो आहे मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई थी वियो आहे। कोट न लाइजो। अरे धीअ मां तो परे ते हले मता तो पाण कोट लाथो माला खे पकड़े मुंहिंजे हकी। ख़बरदार जो मुंहिंजे कोट में हथ विधो थी। खबरदार जा पुट होरे मुंहिंजे सामने हल हल आखिर में ते कदे खड़ा कर सामने ते कयो लाथो मां ते कोट हलियो। भाई साहब हिते असांजो वॾी बेइज़ती थी वियो, असांजा पटका घी थिया आहिनि, पुट तोसां हाणे ज़ाती थियणो आहे। अरे जा पुट हिते खून जी सजा बि फांसी सवजी बि फांसी हल हल दिदी रा मुका वधीक थी वियो आहे। न कयो भाई साहब, कोट बि लाहे छॾियो, कमीस में हथ न विझिजो। खमीस में हथ विझंदो। तूं मूंखे माराई दे त मेरे मां एॾो दिदी रा मारे कमीस